अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له سبحان الله مرد مجاهد ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له سبحان الله ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وحبيبنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته وأزواجه وأبنائه وبناته وبارك وسلم سبحان الله وبارك وسلم تسليما كثيرا أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الله قل لا أسألكم عليه أجرا إلا المودة في القربى صدق الله مولانا العظيم मैं हूँ सगे आस्तां रिसालत माब का इब्ने कुहाफा का और इब्ने खताब का उस्मान का अली का हसन और हुसैन का और खाजगान नक्शबंद आली जनाब का जो दहकती आग के शोलों पे सोया वो हुसैन जिसने अपने खून से आलम को धोया वो हुसैन जो जवां बेटे की मैयत पर न रोया वो हुसैन
जिसने सब कुछ खो के फिर भी कुछ न खोया वो हुसैन। आए बुलबुलानी गुंजे गुलजार अहमदी। सल्लु अला मुहम्मद वाले मुहम्मदी। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। माशाअल्लाह घणी जमात आवाज कढंदो त मुल्क खे वॼाए वठंदो, पर घराई था कयो, वॾे आवाज सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहतरमुल मकाम इज्जत एहतराम जे काबिल उलमा इकराम, उफाज इज़ाम, प्यारा मुसलमान सुन्नी भाइरों, जी मुजाहिद साईं जी। अल्लाह जल मजदुल करीम जे फज़ल ऐं मेहरबानी सां जो की इन रात में असाई तवां अल्लाह जे घर में वेही अल्लाह जी ज़िक्र ऐं सबन प्यार जी याद में गॾु थियाऊं। उस्तादुल उलमा मुजाहिदे दीन व मिल्लत हजरत अल्लामा मौलाना साईं डॉक्टर बिना दामत बरकातुल आलिया जन इन फकीर के इन प्रोग्राम में अचण जो हुकुम ॾिनो। संदुन जे हुकुम जे मथां तामील कंदे हाज़िर थियो आहियां। अल्लाह ताला मुझे हाज़िरी पंहिंजे दरबार में क़बूल मक़बूल करे। आमीन आमीन। ऐं जन दोस्तन साईं सां या हिन प्रोग्राम करण में कोशिश वरती, अल्लाह साईं उन्हनि जे रिज़्क़नि में, रोज़नि में, बच्चन में, मालन में, उम्र औलाद इज्जत में बरकत अता फरमाए। कुरान करीम में जेका मशहूर ऐं मरूफ आयत पढ़ियूं, उनमें अल्लाह ताला फरमायो त कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। मुझे हबीब व इरशाद फरमायो तमा तरह खां इन नबूवत जी जिम्मेदारी जेका अल्लाह मूंखे ॾिनी दीन जी ख़िदमत, अवां गुमराहनि में शिरक ऐं दलालत में फाथल हुआ, अवां खे शिरक ऐं दलालत गुमराही खां मां कढियो। इन शिरक ऐं गुमराही खां कढण जे इल्ज़ में ऐं नबूवत जे पैगाम पहुचाइण जे इल्ज़ में तव्हां खां मां कुझु बि नथो घुरां मगर क़राबत वारनि जी मुहबत। उन सां तव्हां मवदत रखो, उन्हनि सां प्यार रखो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बबरकात जॾहिं इहा आयत सहाबनि जी साम्हूं पढ़ी त सहाबनि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, कोई कहिड़ा माण्हू आहिनि जिन जी मुहबत असांजे मथां लाज़िम आहे? साईं फरमायो त अलीयुन व फातिमतु व इब्नाहुमा, हिकिड़ो अलीयुन मुर्तज़ा, ॿियो ख़ातून जन्नत ऐं ॿिया उन जा ॿई शहज़ादा इमाम हसन ऐं सुहिणो हुसैन। अब आता सुनन जो अक़ीदो छा आहे त अहल बैत आहिनि? हा आहे, बिल्कुलु आहे। कुछ वक्त पहिरियां
एकड़े देवबंदी मौलवी साहब चैलेंज कई हुई बाबा मां लख रुपया इनाम ॾींदुसि उन माण्हूअ खे जेको मूंखे साबित करे ॾे त हज़रत अली साईं इमाम हसन हुसैन अहल बैत आहिनि, मां लख रुपयो ॾींदुसि। अॼु त तव्हां ॾिसो त के माण्हू अहल बैत जी मोहब्बत जी आड़ वठी करे नबी करीम जे साहबनि खे गॾु पिया ॻाल्हाइनि ऐं जरीअ बणिजी चुका आहिनि, उन्हनि खे ज़रूरत अची चुकी आहे ऐं हो सम्झंदा त बसि हाणे 2 मिंट हे असांजा सुन्नी जुलूस कढंदा या वरी नाराहणी हलिया वेंदा, असां पंहिंजी साॻी मौज मस्ती में रहंदासीं। इन्हनि खां तव्हां पुछो ऐं जेकॾहिं मुंहिंजो ही ख़िताब ॿुधनि था त उन्हनि बदबख्तनि सां ही ख़िताब आहे त जॾहिं इमाम हसन ऐं हुसैन खे असांजे सिंध जे अंदर हिकिड़े बदबख्त मौलवीअ लखनि रुपयनि जा चैलेंज ॾेई ऐलान पे कया त इमाम हसन हुसैन अहल बैत कोन्हे, उन वक्त में तव्हां जेके अहल बैत जे मोहब्बत जी दावा था कयो काॾे मरी विया हो, तव्हां मैदान ते छो पिया अचो? हाणे त तई अहल बैत जी मोहब्बत जी आड़ वठी करे नबी करीम जे सहाबनि ते भौंको था, उन वक्त में तव्हांजी ग़ैरत ऐं ईमान काॾे हली वियो? उन वक्त में तव्हांजे मथे ते जूं नथी चुड़ी, पर तोखे होशी कोन्हे को, शराब में तूं दुता, भंग ऐं चर्च जे नशे में तूं महवा, तोखे न अल्लाह जी ख़बर आहे न मिठे मुस्तफ़ा जे फरमान जो पतो आहे, तोखे ॼाणे कान्हे का, बसि तोखे जेका ब्रेन वॉश चइबो आहे न अंधी ऐं जंड वारो कमु आहे, जेका पट्टी पढ़ाई वई आहे उन पट्टीअ ते हलंदे रसूलुल्लाह जे सहाबनि ते तूं भौंके थो। ख़्वाजा ग़ुलाम फरीद जो शेर मूं तमीद में पढ़ियो, दिलि थी चए तव्हांखे ॿुधायां। ख़्वाजा साहिब जो त मूंखे ॿुधो त मां केरु आहियां। फरमाइनि था मैं हूं सगे आस्ता रिसालत माब का, मां नबी करीम जे आस्ताने जो हिकिड़ो कुतो आहियां, दर जो हिकिड़ो पेनू आहियां। जागजा सुन्नी, तुंहिंजी निंड त माण्हुनि खे सुजाग करायो आहे, उन्हनि खे ख़बर आहे त 2 मिंट नाराहणी में सुधा पिया हूंदा, 2 मिंट असीं रुॻी पंहिंजनि पेरनि पटण में हिक ॿिए जे पेरनि हिक ॿिए जे ॾारनि पटण में पूरा। ख़्वाजा ग़ुलाम फरीद तुंहिंजी त मां केरु आहियां? मैं हूं सगे आस्ता रिसालत माब का, साईं चयो मां नबी करीम जे दर जे कुतो आहियां। अच्छा साईं ॿियो छा आहियो, कंहिंजा ग़ुलाम आहियो? ये तो इब्ने कुहाफा, इब्ने कुहाफा अबू बकर, इब्ने कुहाफा का और इब्ने खत्ताब का, उमर बिन खत्ताब जो मां ग़ुलाम, उमर बिन खत्ताब जो मां कुतो, उमर बिन तशबीह जी बिया को माण्हू हकीकत में कुतो कोन थी वेंदो, पर कुत्ते जे अंदर अहिड़ियूं वस्तूं आहिनि जिन में वफ़ादारी हूंदी आहे। मैं हूं सगे आस्ता रिसालत माब का, इब्ने कुहाफा का और इब्ने खत्ताब का, के जो उस्मान का दादू वाला नहीं लग जा, उस्मान का, अली का, हसन का, हुसैन का और ख्वाजगाने चिश्ते आली जनाब का। वही ये नक्शबंदियां ही दही चलिया, उस्मान का, अली का, हुसैन और हसन और हुसैन का और ख्वाजगाने नक्शबंद आली जनाब का। हुजूर जे साहबन खां वधीक सिखे पाकिस्तान जी फौज न भाई, पाकिस्तान जी तव्हांजे दादो में केर वेही फौज जे नाले ते दबा 3-4 फौजी सुठा ॿिया सभई गदार आहिनि, एजेंसियूं तहरुक में अची
मार्शल कोर्ट जे तहत अब इनके फांसी लियो बागी आ इनके लटकायो अच्छा छो लटकायो अब असांजे पाकिस्तान जी फौज जे खिलाफ तो ॻाल्हाए ऐं असीं बि चऊं था त खिलाफ न ॻाल्हाए केर बि न ॻाल्हाए छो त नबी करीम जे ग़ुलामनि जूं ख़िदमतूं आहिनि जेके सरहदुनि ते वेही करे असांजे मुल्क जी हिफ़ाज़त था कनि उन्हनि जी तहज़ीम था कयूं पर जेकर ही को बदबख्त इंडिया जो एजेंट राज जो एजेंट अची करे पाकिस्तान जी फौज जे नाले चवे त भाई गद्दार आ त पाकिस्तानी हुकूमत तहरुक में ईंदी कान ईंदी कोर्शल ए मार्शल कोर्ट वाला छा चवंदा अब इनके वेदो फाई जो ऑर्डर आ कानून पढ़ो जेको फौज जे खिलाफ ॻाल्हाए ऐं टिन फौजन खे जेको फौजी समझे ऐं ॿियनि खे गद्दार समझे उन जी सज़ा मौत आ त जेके रसूलुल्लाह जा फौजी जिन जे बारे में रब तुझे इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फतह वरअयत अन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफवाजा फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तगफिरहु इन्नहु कान तव्वाबा टोलन जा टोला ईंदा फौजुन जूं फौजूं ईंदियूं मां बि चवां थो कानून बि चए थो हिकु सुन्नी बच्चो ॿार चवे थो ये पाकिस्तान जी फौज जो मुखालिफ गद्दार इस पाकिस्तान खां फरार ये मदीने जे मीर जे सहाबन जे फौज जो दुश्मन बि इस्लाम जो गद्दार आहे इस्लाम खां फरार इस्लाम में न आहे वो इन्हनि जे वेझो त वञण छा पर दूर तनी खालड जी नाहे मुहड़ मलीर दे पखातर पापिल खा परे पराहा अड छागतनी जी छड जेके धमारों भार चर सल्लल्लाहु अलैहि गया सुस्ती कमेद इतने ही रह जीवे कुछ कोन थींदी वॾे आवाज़ सां पंहिंजे साईं खे यादि कर नज़र कंदी त बेड़ा पार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह अली से अहल बैत में इमाम हसन अहल बैत में हजरत हुसैन अहल बैत में और जी जलमा खातून जन्नत अहल बैत में ओ बदबख्तो ओ नबी करीम जे सहाबन ते भूकू करण वारा ओ मुझे मोहम्मद जे यारन के खटवत गालाण वारा काडे तुजी खैरत मरी वई हुई किथे लिखो कोई वांगुर अदर बिल में वेठो हुए मैदान ते छो न आए जद अहल बैत जे शान जो दिफा जो वक्त आयो उन वक्त में बे ॿिया केर मैदान ते न आया हे नबी करीम जा गुलाम अहले सुन्नत व जमात वारा ये खत्म नबूवत जे नेमत मैदान ते अची मैदान मल्हायूं ये नबी जे अहल बैत जे नेमत मैदान ते अची मैदान मल्हाई ॾेखारियाऊं कन खोले बुदशान हबीब जे बचेड़ जो घणी तकलीफ़ त असां कोन कबी सघंदा माशाअल्लाह होशियार हो पर मिले त अॼु कुझु चिणग जाॻाए जे अॼु फ़क़ीर पजे रसूलुल्लाह जी मुलाज़मत ऐं नौकरी करण जे लाइ अचे तव्हांखे अची अर्ज़ थो करे जे आशिक़ आई त कन खोले बुदशान हबीब जे बचेड़न जो जे आरिफ थियण घुरी त पोइ रखो इरफान हबीब जे बचेड़न जो
अंग्रेजन जा बना एजेंट तो के जेको पढ़ाए तो तू नथी तो ईरान जे एड ते हली तू करे नबी करीम जे साहब ते तो घटो गाल न कर ये पार गुनाह हमें खरक न कर असहाब आल में फरक न कर ओ गड वा गड जाग जा रहता ही फरमान हबीब बजे बच्चे जो अज लज न कर अज जागी जागी तू दादू वारो तो मशहूरी सुनने में ये आशिक आही त कन खोले बदशान हबीब बजे बच्चे जो बात खोल खबर पई तो मौलवी के जोर था लगाई ये आशिक आही त कन खोले बदशान हबीब बजे बच्चे जो ये आरिफ थियण मुरीद पर रखो इरफान हबीब बजे बच्चे ये पार गुनाह हमें खरक न कर असराब आलम फरक न कर अरे हो गड वा गड रहदा ही फरमान हबीब बजे बच्चे जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बढ़ाए जा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मशहूर रिवायत अजुदा उन जो जिक्र कयूं जेको नबी जे कुलन जो स्वारा अहले सुन्नत जे दिल जो ठारा जेको शहीदन जो सरदारा जेको दादूवर जो हमखारा जेको हुसैन महदारा और हुसैन जी अजा विलादत दई कचिया हजरत बीबी उम्मुल फضل जेका नबी करीम जी चाचिया ख्वाब थी दिसे अच्छा ख्वाब जी इस्लाम में हिस्सा नबी करीम फरमाइन था रुयल अंबिया वहयुन नबीयन जा ख्वाब वही है कुरान करीम के मुताला कयो इज़ क़ाल यूसुफ ले अबी या अबति इन्नी रअयतु अहद अशर कौकबन वश्शम्स वल कमर रअयतुहुम ली साजिदीन बाबा ख्वाब पियो ॾिसा सिज चंद्र यार पर मुखे झुकी सलाम पिया था कन अल्लाह जो नबी जो अब्बा यूसुफ ला तक़ुस रुयाक अला इखवतिक फयकीदू लक कैदन इन शैतान लिल इंसानी अदुव्वुम मुबीन भार के न बुधाए जा तो हसद बुरी शिया भा के भा खजार थे तू मिट की मिट सा सार थे तू पर इंसान थी पवी मौलवी के मौलवी सा थे पीर के पीर सा थे फकीर के फकीर सा थे फितरी तकाजा वा चीथो वले छण त न खपे छो त जे किस्मत में जेको रब लिखंदो आ अल्लाह ताला कुरान करीम में फरमाए नहनु कसमना मईशतहुम असां जे रोजगार के इज्जत के जे मौलवी के जे खतीब के जे पीर के जे फकीर के जे आलम के जे मुफ्ती के
जेका इज्जत नसीब में होंगी वह असा दई छड़ींदासी जो त इज्जत तुझे मुझे हथ में काने का। अल्लाह ताला कुरान करीम में भी जगह दे शात फरमाए उलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइस्सु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैरु इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। इज्जत जो मालिक अल्लाह वा यूसुफ साईं के बाबू पियोचे बाबा ख्वाब भाइरन खे न ॿुधाइजां रिथो ॾिसींदा। अल्लाह ताला जे नबीअ जो ख्वाब सचो थियो बादशाही मिली आ भाइर सजदे में झुकिया रब जो क़ुरान तो चवे हाला तवील रुया ए मुझो ख्वाब जेको मां ॾिठो हो उन जी तवील आहे। मालूम थियो त अल्लाह जे नबीअनि जा ख्वाब सचा हूंदा आहिनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अरे हे शेर ता मुसा पढ़ाए ते देसी थकल हूं ताजी फकीर वाली जज्बात सा के टेक जारो विची अल्लाह खुश करी फकीर। नबियों के बाद जो सबसे बेहतर मौलाना सिद्दीक़े अकबर नजी पढ़ाए सुभान अल्लाह। सही तस्वीर को तेज वाला तो कुछ चुरन ही तो तस्वीर के फेरा तो जमायत अहले सुन्नत कुछ सुजाग थी निंद्र ने हुंदा तो वो क्या जागी करे असा के हिते अक्सरियत असा जी हे नहीं मोतबर थी नबी करीम जे साहब के गालाई परमाता दादू वार के सच्ची शाबाश तो जा जो ताजी उलमा मशाइख मैदान ते हर वक्त निकरी अची करे जॾहिं बि नबी करीम जे सहाबन जी ॻाल्हि थिए नबी करीम जे ग़ुलामन जी ॻाल्हि थिए हमेशा हक़ीक़त सिंध पूरी जे अंदर ए तरह जे दादू जा आलम खुशकिस्मत ऐं खुश नसीब आहिनि। खणी इहे चइजे त हिन जे मथां गुंबदे ख़दरा वारे जी नज़र आहे जेके हमेशा मैदान ते अची करे चवंदा आहिनि त जेसी ते श्रीअ में साह आहे तेसी ते नबी जे मुनकिरन खे मैदान ते अचणु न ॾींदासीं। नबियों के बाद जो सबसे बेहतर मौलाना सिद्दीक़े अकबर सुभान। नबियों के बाद जो सबसे बेहतर मौलाना सिद्दीक़े अकबर। शाम मुल्क में वियो ख्वाब ॾिठाई आसमान का सिज चंद्र हजरत अबू बकर जी झोली में लही आया है सिज चंद्र जो लही आया हथ पियो सिज चंद्र के हणे निंद मां जो थियो ये तो एकड़ी ईसाई राहब वट वियो आया ए मुखाबिर तो वा सिज चंद्र मुझे झोली में लही आया है ओ ईसाई मुड़ी ने हारे चे पियो किथा जो आई वा जो मक्के जो आया केड़े कबीले में आए बनु हाशिम आया किथे रंगो आई शाम में वसे मक्के में हदो आया शाम मुल्क में तिजारत के सिलसिले में आयो आया भला तो के की गाल बुधाया मुझे वाले जाहिर न कजा अन करीब मिठे मोहम्मद नबी आखिर ज़मान ये को बनु हाशिम में आए नबूवत जो ऐलान फरमाई दो अबू बकर सिद्दीक तो वो जाना ये को मिठे मोहम्मद के मुझे झोली में सुमारी दे मुझे मोहम्मद झोली में सुम दो इं लगदो या अल्लाह जे आसमान का सिज चंद्र लही तुझे झोली में आराम करे रहा है। अच्छा से हासे पर मुंह ईमान उनते आंदो आ गरीब है मुखे ताकत कने जो इजहार करे सके। नबी करीम ऐलान कयो सुरे अबू बकर के दावत ॾिनो तूं बच अर्ज़ की सही मुखे को मौजूज़ो त ॾेखार कीअं तोखे मञा त तूं नबी आहीं पर शाम में जेको ख्वाब ॾिठो इहो मुंहिंजो मौजूज़ो इहो मुंहिंजो मौजूज़ो आहे जेको शाम में ख्वाब लधी ईसाई राहब तोखे ॿुधायो। अरे ख़ुदा जो कसम खणी थो चवां अॼु जेकॾहिं को मवालो को नशाई
को भंग पिण वारो भंगी रसूलुल्लाह जे सहाबन के घट वध गालाइंदो केड़ो फर्क पवंदो हिनन जो शान खुद अल्लाह बयान कयो हिनन जो शान खुद रसूलुल्लाह बयान कयो हिनन जो शान खुद अली अल मुर्तजा ऐं इमाम हसन हुसैन बयान कयो आ ऐं मुजा साईं इमाम हसन हुसैन सा ऐं हजरत अली अल मुर्तजा सा नबी करीम जी सभनी सहाबन की मोहब्बत प्यार असां जो यकीन हुआ जय 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 बयान करे करे कुरान तो जे कुरान जो मुनकर आहे कुरान तो जे हदीस थी जे अञा तुझे थोड़ में ॻाल्हि ठेके नथी त तोखे छा कजे।